अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही बख़्शो ॼाण तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नए उनवान सां गॾु। ऐं असांजो नओं उनवान आहे शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जी शाइरी। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जे मुतालिक़ मां पहिरियों हिकु वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां तव्हांखे ॿुधायो आहे त संदसि शाइरी कहिड़े मोल मते जी आहे ऐं कहिड़े जेको आहे सो फ़िक्र सां लॻापियल आहे। पर संदसि जेका शाइरी आहे उहा संदसि मुरीद जेके हूंदा हुआ उन्हनि खे तलक़ीन आहे ऐं उन्हनि खे जेको आहे सो जेको उन्हनि खे राह ॾेखारियल आहे चङाईअ जी, भलाईअ जी। ऐं उनजे जवाब में ही जेको आहे सो ॿुधाईंदो हुयो, पंहिंजे मुरीदनि खे जवाबु ॾींदो हुओ त कहिड़े नमूने सां तव्हांखे हालत हलणी आहे ऐं कहिड़े नमूने सां तव्हांखे ज़िंदगी गुज़ारणी आहे। संदसि ज़िंदगी ते असां पहिरियों ॻाल्हाए चुका आहियूं हाल अहिवाल ते। अचो त असां संदसि शाइरीअ ते ॻाल्हायूं ऐं असां चऊं था त ही संदसि पहिरियों शेर आहे। हियो न हाज़िर जिन पिरी न अखिड़ियुनि में, थल्हा डांढा सखणा हीअं जाड़ जीअनि। सिंधी आहे, क्लासिकल सिंधी शाइरीअ जो हिकु बहितरीनु शाइर जेको जेसिताईं असां काज़ी कादन खे निर्वार न कयो, असां त ज़ाहिर न थियो हुयो, उनखां पहिरियों शाइर मञियो वेंदो हुयो त सिंधी ॿोलीअ में पहिरियों वॾो शाइर जेको आहे उहो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो आहे। पर असांखे ख़बर पई हेॾे ठकर 1978 में जॾहिं हरियाणा जे शहर मां हिकु मंदर मां संदसि बेत कढी उन खे सिंधीअ में उल्थो करे असां वटि ताईं पहुचाया। असांखे ख़बर पई त शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे खां अॻु बि हिकिड़ो शाइर आहे जेको असांखे मिले थो, उहो काज़ी कादन। पर उन किताब में शामिल आहे। असां उन जी शाइरी ते ॻाल्हाईंदासीं, तफ़सीली मौज़ू रखंदासीं ऐं उन ते पूरो हिकिड़ो क्लास हूंदो जेको भले मां पंहिंजे बुनियाद ते चवां थो त भले कलाक खां वधी वञे, पर मां हुन ते ॻाल्हाईंदुसि। ही नंढा नंढा बेत आहिनि जेके तव्हां ते मां ॿुधायां थो, उहो ॿुधायां थो। हियो न हाज़िर जिन पिरी न अखिड़ियुनि में, हियो न हाज़िर जिन पिरी न अखिड़ियुनि में, थल्हा डांढा सखणा हीअं जाड़ जीअनि। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो हिन शेर में फरमाए थो त हियो न अखिड़ियुनि में, हियो न हाज़िर जिन, हियो आम तौर ते तव्हां ॿुधंदो हियां थो फाड़ी, छा हियां, हियो माना मन, दिलि। हियो न हाज़िर जिन माना जंहिंजी दिलि मन हाज़िर न हूंदी कंहिंजे आॾो, हुज़ूर जे आॾो, पंहिंजे परवर जे आॾो हाज़िर न हूंदी। हाज़िर हियो न हाज़िर जन पिरी न अखिड़ियुनि में, पिरी केरु आहे? हिते पिरी आहे अल्लाह। जेकॾहिं अल्लाह अखिड़ियुनि में कोन्हे को, उन जी ख़ालिक़ काइनात जेके शयूं असांजे अखिड़ियुनि में कोन्हनि के, त उहो इंसानु फ़ुज़ूल आहे। छाकाणि त इहे जेके सूफ़ी शाइर आहिनि, उन्हनि सूफ़ी शाइरनि असांखे ज़िंदगीअ जी राह ॾिसी आहे, असांजी ज़िंदगीअ जो अमल ॿुधायो आहे त कहिड़े नमूने सां ज़िंदगी गुज़ारे सघिजे थी ऐं कहिड़े राह ते अमल कजे। हियो न हाज़िर जिन पिरी न अखिड़ियुनि में, थल्हा डांढा सखणा हीअं जाड़ जीअनि। कीअं? थल्हा डांढा सखणा हीअं जाड़ जीअनि। थल्हा आम लफ़्ज़ आहे, ख़ाली। डांढा थांवनि खे चयो वेंदो आहे। सखणा अजाया वॼंदा पिया आहिनि। जॾहिं सखणी कुनी हूंदी आहे उनखे वॼाइबो आहे त ठका कंदो आहे। मां अचां थो उन ते त उहो वधीक कंदी आहे माना फ़ुज़ूल में। जॾहिं इंसान जी दिमाग़ में इहे शयूं वेंदी कोन, अलाह आहे, ख़ालिक़ काइनात केरु हलाए थो, ख़ालिक़ काइनात खे केरु जेको आहे सो करे थो, सिज चंड वण टिण गुल ॿूटा आसमान जबल पहाड़, इहे सभु केरु आहिनि? इन जो पाईंदड़ केरु आहे? हिकु अलाह आहे। असांजो ईमान आहे, असांजो अक़ीदो आहे। पर कुझु असां वटि अहिड़ा बि आहिनि जेके इन शयुनि खे मञनि ई कोन। शाह करीम उन्हनि खे चयो आहे थल्हा डांढा सखणा हीअं जाड़ जीअनि। जीअं थल्हा डांढा सखणा ख़ाली थांवा हूंदा आहिनि न, उहो ठका उनखे वॼाइबो आहे, ठका वधीक कंदा आहिनि। ईअं ई असां वटि बि अहिड़ा माण्हू आहिनि जेके अजायूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, फ़ुज़ूल ॻाल्हियूं कंदा आहिनि ऐं उहो उन्हनि जी ज़िंदगी फ़ुज़ूल गुज़री वेंदी आहे। हिकिड़े थांव खे बाहि ते रखिजे ऐं बाहि ॾिसिजे, उहा फ़ुज़ूल थींदी, अजाई थींदी। अहिड़े नमूने सां संदसि हिन शाइरीअ में असांखे केतिरा ई अहिड़ा मिसाल मिलनि था। थल्हा डांढा सखणा हीअं जाड़ जीअनि माना उनजी ज़िंदगी फ़ुज़ूल आहे, अजाई आहे। असां अॻिते वञूं था संदसि ॿियनि शेर ते ऐं संदसि ॿियो शेर आहे। मिजाज़ी मोहे कॾहिं वेंदई निकिरी, मिजाज़ी मोहे कॾहिं वेंदई निकिरी, अखिड़ियूं तो ही मछण वहीअ विसहे। मिजाज़ी छाखे चयो वञे थो? मिजाज़ी चयो वञे थो ज़ाहिरी। मिजाज़ी मोहे कॾहिं वेंदई निकिरी,
ज़ाहिरी दुनिया छा थिए मिजाज़ी लफ़्ज़ जी माना आहे ज़ाहिरी दुनिया ज़ाहिरी शयूं ज़ाहिरी शयूं मोहे माना मुहबत ॾेई मोहे माना मुहबत ॾेई पंहिंजो करे कॾहिं वेंदई निकिरी मिजाज़ी मोहे कॾहिं वेंदई निकिरी अखड़ियूं तो ही मछण वहीअ विसहे सम्झ में अचे पियो न ॻाल्हि त छा मिजाज़ी मोहे कॾहिं वेंदई निकिरी हीअ जेके आर्ज़ी शयूं आहिनि न आर्ज़ी कहिड़ी शयूं आहिनि वण टिण गुल ॿूटा धन दौलत प्यार मोहबत जेके बि शयूं हिते आहिनि इहे आर्ज़ी शयूं आहिनि इहे तोखे पंहिंजो पाण रफ़ कंदियूं इंसान ज़ाती तौर ते बुनियादी तौर ते केतिरो ई जेको आहे सो जेको आहे चवंदो आहे मूंखे दौलत हुजे मूं वटि धन हुजे मूं वटि पैसा हुजनि मूं वटि ॾोकड़ हुजनि हर हिकु शइ मूं वटि मौजूदु हुजे जेका मुंहिंजे जेको आहे सो आसाइशुनि में मुंहिंजी आराइशुनि में मुंहिंजी रोब में मुंहिंजे दबदबे में सभ खां वधीक जेको आहे सो मूंखे पावरफुल करे मूंखे मज़बूत करे इहा इंसान जी लालच आहे ख़ुदगर्ज़ी आहे शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो जेको आहे तलक़ीन ॾिए थो तलक़ीन करे थो सोचे थो सम्झाए थो पियो त तव्हांखे कहिड़ी रीत जेको आहे सो पंहिंजो पाण खे संवारणो आहे कहिड़ी रीत तव्हांखे पंहिंजे पाण खे सुधारणो आहे कहिड़ी रीत तव्हांखे ज़िंदगी गुज़ारणी आहे हीअ जेके फ़ानी शयूं आहिनि इन्हनि फ़ानी शयुनि खे पंहिंजो महवर नाहे करिणो बल्कि तव्हांखे अहिड़ी शइ खे महवर करिणो आहे जेका तव्हांजी आख़िरत में हिन ज़िंदगी खां पोइ वारी ज़िंदगी लाइ बि कारगर साबित थी सघे तॾहिं चए थो मिजाज़ी मोहे कॾहिं वेंदई निकिरी अखड़ियूं तो ही मछण वही विसे ऐं तुंहिंजूं अखियूं जेके आहिनि मतां इन्हनि खे जेको आहे सो ईअं विसई जो ॼाणे कॾहिं बंदि थी वञे ख़बर ई बि कोन पई त मूंखे छा करणु ज़िंदगी में हिते करिणो छा हुयो ऐं मां करे छा वेठुमि इहा तलक़ीन आहे इहा हिदायत आहे इहा हिकिड़ो असांखे ॾस ॾिए थो असांखे रस्तो ॿुधाए थो घस ॿुधाए थो त कहिड़े घस तव्हांखे हलणो आहे सूफ़ी शाइरनि मंझां जेके बि सूफ़ी शाइर थी गुज़रिया आहिनि उन्हनि सभिनी जी राह हिकु रही आहे हिकु रविश हिकु रही आहे पंहिंजे अंदर खे उजारियो पंहिंजे ख़ालिक़ काइनात खे सुञाणियो पंहिंजे अंदर मां कीनो कदूरत नफ़रत जेके बि शयूं आहिनि उनखे कढी ॿाहिरि फिटो कयो त तव्हां बहितर खां बहितर ज़िंदगी गुज़ारो ऐं न रुॻो हिते बल्कि आईंदी ज़िंदगी में तव्हांखे जेको आहे सो अहमियत मिलंदी रहंदी इन करे अॻिते चए थो धके धात पियो हीअणो लोह संदाण जीअं धके धात पियो हीअणो लोह संदाण जीअं संभारे खे सॼणे विरछी ता न वियो धके धात पियो मां हिते तव्हांखे ॿुधाईंदो धके धात पियो धात चवंदो आहे लोही शइ खे धके माना धक लॻणु धक लॻणु धके माना धक लॻणु धके धात को बि धातु लोह ट्रामो कुझु बि सोन इहे सभु क्या आहिनि हीअणो साॻियो ई माना मन दिलि हीअणो लोह संदाण जीअं सा लोह जी संदलीअ ते रखी जीअं कंहिं ॿिए धातुअ खे कुटियो वेंदो आहे त उहो सऊं सिधो थी वेंदो आहे ईअं चए थो हीअणो धके धात पियो हीअणो लोह संदाण जीअं धके धात पियो संभारे खे सॼणे विरछी ता न वियो पहिरीं शेर में चई त मुंहिंजे मन खे मुंहिंजी दिलि खे मुंहिंजे हियांव खे मुंहिंजे अंदर खे एॾा धक लॻा आहिनि जीअं लोही संदलीअ ते कंहिं धातुअ खे रखी कुटियो वञे त उहो सऊं सिधो थी वेंदो आहे या जेको शेप ॾियणु चाहे उहो शेप थी वेंदो आहे संभारे खे सॼणे संभारे माना यादि करे संभारे माना यादि करे संभारे खे सॼणे माना ख़ालिक़ काइनात खे थो चवे हिते असां माना कहिड़ी बि कढी सघूं था पर हिते जेका मां तव्हांखे वाज़े करे चुको हुउमि त क्लासिकल शाइरनि मंझां शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो ख़ासि तौर ते उहो पंहिंजे मुरीदनि खे तलक़ीन कंदो हुयो छाकाणि त हुननि सिंधनि मुरीद जेके हूंदा हुआ उहे सवाल कंदा हुआ सवाल जे जवाब में हीउ बेत ॿुधाईंदो हो तॾहिं हुन चयो धके धात पियो हीअणो लो संदराण जीअं धात माना हीअ सॼी दुनिया जेका आहे उहा धात आहे हीअ सॼी दुनिया जेका आहे इन जा धक इज़ाव अहंज सहंज जेके मूंखे रसिया आहिनि उहे मां पंहिंजे दिलि ते क़बूलु कया आहिनि जीअं ॾिसो असां इंसाननि खे ॻाल्हि सम्झ में उहा ईंदी आहे जेका जंहिंजो मिसाल सम्झायो वञे
शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे बि उन्हनि शयुनि जो मिसाल ॾिना आहिनि त चए थो जीअं लोह खे लोह जी संदली ते रखी धकियो वेंदो आहे, उनखे कुटियो वेंदो आहे ऐं उनखे सिधो ॾींदो आहे, को शेप ॾिनो वेंदो आहे, को नमूनो ॾिनो वेंदो आहे, को ढांचो ॾिनो वेंदो आहे, को सांचो ॾिनो वेंदो आहे। अहिड़ी रीति मुंहिंजे मन खे हिन दुनिया में केतिरा ई धक लॻा आहिनि। मूंखे जेको आहे सो मूंखे सूंहं, मूंखे जेको आहे सो दौलत, हर हिकु शइ मूंखे मोहियो, पर मां उन्हनि जे लाइ खे परे कयो, उन्हनि जे मां वेझो कोन वियुमि, उन्हनि खे मां जेको आहे सो वेझो चवंदो कयो आहे, धके धात पियो अहिड़ो सुना जीअं, पर मां पंहिंजे पाण खे पंहिंजे संभारे खे सॼणे विरची था न वियो। मां पंहिंजे जॾहिं ख़ालिक़ काइनात खे संभालियुमि, यादि कयुमि त उन खां पोइ धार कोन थियुसि, मां उन जी यादि में महव रहियुमि, उन में रहियुमि। हीअ जेके बि दुनिया जूं रौनकूं आहिनि, अजीब शयूं आहिनि, या जेके दिलि खे मोहींदड़ आहिनि, इन्हनि शयुनि मूंखे कॾहिं मोहियो कोन्हे। या जीअं चइजे त इन्हनि सभिनी शयुनि गॾिजी करे मूंखे पंहिंजो पाण में क़ाबू कयो हुजे ऐं मां जेको आहे सो उन क़ाबू थियल में जेको आहे सो महव थी वियो हुजां ऐं अलाह जी यादि खे विसारे छॾियो हुजां। न, कतई बि न। इन्हनि शयुनि मुंहिंजी दिलि ते को असरु कोन्हे कयो को। मां इन्हनि शयुनि खां आरी आहियां, आजो आहियां। तॾहिं बि अचे थो जे जाॻंदे मन में सुते पुण सही, मन परियां ते ई पिघियो पाण करे, जे जाॻंदे मन में सुते पुण सही। शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो इंसानी नफ़्सियात खां बि वाक़िफ़ु आहे। असांजी नफ़्सियात आहे, असांजी सोच आहे, सम्झ आहे, सॼे ॾींहं में जेका शइ यादि कंदा आहियूं, जेका शइ हूंदी आहे, ख़ौफ़ डपु जेको बि हूंदो आहे, हीअ थियणो आहे, हीअ थियणो आहे, हीअ थींदो, हीअं थींदो, हीअं थींदो, छा थींदो। मूंखे जेको आहे सो बुनियाद ते आम ॿार सां टेस्ट ॾींदा आहियूं ॿारनि खे, ॿारु उहो पंहिंजो पाण ते हावी करे छॾींदो आहे। जे जाॻंदे मन में सुते पुण सही, जे जाॻंदे मन में सुते पुण सही। सॼो ॾींहुं जेका असां सोचींदा आहियूं उहा साॻी शइ जॾहिं निंड कंदा आहियूं, उन निंड कंदे बि असांखे ज़हन में ईंदी आहे उहो ख़ौफ़ हुजे। ख़ौफ़ त घणे खां घणो उहो असांजे निंड में अची वेंदो आहे ऐं असांखे साम्हूं अची बीह रहंदो आहे। जे जाॻंदे मन में सुते पुण नहीं, सुते पुण सही। जे निंड कंदा आहियूं त उहा ई यादगिरी ईंदी आहे। जंहिं शइ खे असां यादि कंदा आहियूं इहा इंसानी साइकोलॉजिकल सिस्टम आहे हिकिड़ो, उन जे इंसानी दिमाग़ जी ॻाल्हि आहे। जेका शइ हूंदी आहे असांजे ज़हन में ईंदी आहे। छाकाणि शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो रुगो हिकिड़ो फ़क़ीर मंश माण्हू न हो जो असां चऊं था फ़क़ीर हो, बसि ईअं मौननि में मुंहुं विझी वेठो हुयो, सॼो ॾींहुं ॿियो को कमुकार कोन हुन, बसि जेको आहे सो उथंदा हुआ, घुमंदा फिरंदा। पर उन जूं करामतूं केतिरियूं आहिनि जेके बैनुल आरिफ़ीन में लिखियलु आहिनि। जेकॾहिं असांखे संदसि करामतुनि ते वैर शुरू कयोसीं त कलाकनि जा कलाक गुज़री वेंदा, असां संदसि करामतुनि ते ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे पुॼंदासीं कहिड़े हंध खां किथे निकिरी, किथे ख़िदमतूं करे, कहिड़ी मस्जिदनि में हली वेंदो, किथां खां वरी कहिड़े इलाइक़नि खां मोटी अची वरी साॻियो बुलड़ीअ में अची पुॼंदो हो। इहा हिकु तमामु वॾी तारीख़ आहे। हिकु वरी अलॻि करामतूं हिन अलॻि लिखियलु आहिनि जेके असां हुन ते कॾहिं मिलियो त ॻाल्हाईंदासीं। पर हीअ अलॻि हिकु साइकोलॉजिकल सिस्टम आहे। उन ते हिन ॻाल्हि आहे जे इंसानी समाज में रहे पियो, उन ॻाल्हि खे हिन वाज़ह करे चयो आहे जे जाॻंदे मन में सुते पुण सही, जे जाॻंदे मन में सुते पुण सही, मन परियां नहीं पिघियो पाण खे। जे पंहिंजे मन खे, पंहिंजे दिलि खे, पंहिंजे जेको आहे सो सोच खे, सम्झ खे अलाह जी तरफ़ लाड़े छॾियो, उन तरफ़ करे छॾियो त उहा कॾहिं बि उन तरफ़ खां वरी वापसि कान वरंदी आहे। मन पर आहिस्ता आहिस्ता केतिरो बि जेको आहे सो सख़्तु मिज़ाज छो न हुजे, उहो आहिस्ता आहिस्ता करंदो वेंदो आहे। छाकाणि त अलाह चए थो मुंहिंजी मन में, मुंहिंजी तरफ़ तव्हां जेतिरो ईंदा वेंदव मां तव्हांजे मन खे साफ़ु कंदुमि, अछो कंदुमि, उजरो कंदुमि। तव्हां में वधीक जेको आहे सो उहा जेको आहे सो नरमाई अची वेंदी। मन परियां नहीं पिघियो पाण करे, माना ॻरंदो वञे थो। बर्फ़ हिकिड़े हंधि रखी छॾियो, आहिस्ते आहिस्ते ॻरंदी वेंदी आहे, सख़्तु हूंदी आहे, आहिस्ते आहिस्ते ॻरंदी 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 अची हिकदमि पाणी थी वेंदो आहे। इंसानु केॾो बि सख़्तु मिज़ाज छो न हुजे, पर पंहिंजी दिलि, पंहिंजो मन, पंहिंजी सोच, पंहिंजी सम्झ ख़ालिक़ काइनात जी तरफ़ करे छॾी, अलाह जी तरफ़ करे छॾी त उन जी मन आहिस्ते आहिस्ते ॻरंदो वेंदो, नरम थींदो वेंदो ऐं नरम मिज़ाज थींदो वेंदो। ऐं इहो आम आहे त जंहिं इंसान पंहिंजो पाण खे सुञातो, पंहिंजे ख़ालिक़ काइनात खे सुञातो, त उन
आहिस्ता आहिस्ता असां पंहिंजे मन में तब्दीलियूं ॾिठियूं, पंहिंजे पाण में तब्दीलियूं ॾिठियूं ऐं असां महसूसु कंदा आहियूं त हा हीउ पहिरियों छा हुयो ऐं हाणे छा आहे। इहो असांजे पंहिंजे जेको आहे सो सोच जो, पंहिंजे सम्झ जो ऐं पंहिंजी तरबियत जो ऐं पंहिंजे जेको आहे सो कमनि जो नतीजो आहे त असां पंहिंजी जेको आहे सो मन खे कहिड़े पासे लॻायूं था, पंहिंजे दिमाग़ खे, सोच खे, पंहिंजे दिलि खे कहिड़ी तरफ़ लाहियूं था। जंहिं तरफ़ लाहींदासीं उहो ई तरफ़ असांखे वधीक जेको आहे सो ईंदो आहे। जेकॾहिं असां गंदी सोच में वेंदा आहियूं त ख़्याल गंदा, जेकर पाक सोच में वेंदा आहियूं त पाक ख़्याल। अहिड़ी रीति सां शाह अब्दुल करीम बुलरी वारे जी जेका शाइरी आहे उन में असांखे केतिरा ई पहलू मिलनि था। उन असांजे ओस पास मां जेके आसे पासे में जेके माहौल आहे उन माहौल खे परखियो आहे, सम्झियो आहे ऐं उन खां पोइ जेको आहे सो शाइरी कई आहे। छाकाणि त मां पंहिंजी पहिरियों वाज़े करे चुकुमि त संदसि जेका शाइरी आहे उहा सॼी जी सॼी शाइरी तलक़ीन आहे, हिदायत आहे। उन हिदायतुनि खां अॻिते वधंदी रहे थी। अचो त संदसि हिकिड़े ॿिए शेर ते हलूं था जेको उन किताब में हेठि थोरो हेठि आहे। पाणियारी सर बेड़ो जर ते पखी जीअं, पाणियारी सर बेड़ो जर ते पखी जीअं, असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। पाणियारी जेका औरत आहे ॿ घड़ा पंहिंजे दिलि मथे ते खणी वञे थी। पाणियारी सर बेड़ो, सर माना मथो, बेड़ो माना ॿ। पाणियारी माना जेका औरत पाणी भरे वञे थी, उन चए थी पाणी हारी, जेका पाणीअ वारी आहे, जेका पाणी भरणु ईंदी आहे। पाणी हारी सर बेड़ो, सर माना मथो, बेड़ो माना ॿ। हाणे हिते ॾिसो शाह अब्दुल करीम बुलरी वारे कहिड़ी न जेको आहे सो सुहिणाईअ सां मंज़र कशी कई आहे। हिकु मंज़र कशी, इमेजिनेशन ॾिसो केॾी ज़बरदस्त आहे। उहा आहे सर बेड़ो, मथे ते ॿ दिला अहिड़ी रीति रखियल आहिनि जो हिकु दिले खां पोइ ॿियो दिलो हुनजे मथां रखियल आहे। पाणियारी सर बेड़ो जर ते पखी जीअं, जर पाणी, पखी जॾहिं जर ते पाणी पीअणु वेंदो आहे उहा शाह अब्दुल करीम बुलरी वारे उन रविश ॾिठी हूंदी त कहिड़े नमूने सां पाणी पीए थो। पाणी जॾहिं पीए थो त पखी उनजी चुंब जेका आहे पाणीअ में ईंदी हूंदी। ॿिनि घड़नि खां पोइ पाणी, हिकु मिसाल खां पोइ ॿियो मिसाल, हिकिड़ो मिसाल कोन थो ॾिए, सम्झाइण जे लाइ ॿ मिसाल थो ॾिए। पाणियारी सर बेड़ो जर ते पखी जीअं, ॿ मिसाल, हिकिड़ी पाणियारी औरत जो, ॿियो पखीअ जो। कहिड़ा मिसाल ऐं मिसाल ॾिसो, जीअं घड़ा दिला जेके हूंदा आहिनि उहे हिक ॿिए जे मथां रखियल हूंदा आहिनि। हिकिड़ो दिलो, हुन दिले जे मथां ॿियो दिलो, उन में कंहिं क़िस्म जो को बि विच में विथी न हूंदी आहे, गैप न हूंदो आहे, मुफ़ासिलो न हूंदो आहे, उहे हिक ॿिए सां गॾु चुटियल हूंदा आहिनि। पाणियारी सर बेड़ो जर ते पखी जीअं, जर ते जॾहिं पखी पाणी पीअणु वेंदो आहे त उन जे पखीअ जी चुंब जेका आहे पाणीअ में शामिलु थी हूंदी आहे। असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। असां सॼण केरु? अल्लाह ख़ालिक़ काइनात, उहो असांजे रूह में अंदरि रहियो आहे। असां सॼण तीअं रहियो आहे रूह में। मूंखे नथो लॻे त हिन वधीक वज़ाहत ज़रूरत आहे, पर क़ुर जी हिकिड़ी आयत आहे जंहिंमें अलाह ताला पाण वज़ाहत कई आहे, वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, ऐं असां इंसान खे शहरग खां वधीक वेझा आहियूं। एग्ज़ैक्ट माना कोन्हे का, इन जो मफ़हूम आहे जंहिंजो इहो आहे वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, ऐं असां इंसान खे शहरग खां वधीक वेझा आहियूं। उम्मीद तो क्या समझ में अची वेंदो। अल्लाह हाफ़िज़।